हिन महिल राति आहे असां सुम्हण जी निमाज़ बि पढ़ी छॾी आहे ऐं माइटनि जे घर असांजी रात जी मानी जी दावत आहे त असां सभु निकिता आहियूं हाणे। सो अम्मा खे मुंहिंजो भाउ गाॾी में वठी हलंदो, हालांकि पंधु थोरो आहे पर अम्मा न करे सघंदी। असांखे बि चई गाॾी में हलो, मां चयो न असां हिन ज़मीन ते पंहिंजा पेर घुमाईंदासीं, क़दम घुमाईंदासीं। सो असां वञूं था ऐं मज़े जी ॻाल्हि आहे हिते सॼो ॾींहुं दरवाज़ो खुलियो पियो हूंदो आहे, बंदि ई न कंदा आहियूं। ऐं हे आहिनि मुंहिंजे ॻोठ जूं घिटियूं, रस्ता, हे आहिनि मुंहिंजा पेर। सो निकिता आहियूं, राति जो ॾींहं जो वरी निकिरंदमि त इनशा ॾींहं जो घिटियूं जेके आहिनि भरींदमि ऐं रस्ता भरींदमि। सो हिन महिल वञूं था हाणे। असां जेको आहे दावत वारे घर में अञा न विया आहियूं, विच में रस्ते में ॿियनि माइटनि जो घर हो उते वेठा आहियूं, कचहरी थी हले, गपशप भोग ठका लॻा पिया आहिनि। सो मज़ो आहे इलाही। त निकिता आहियूं त जेको रस्ते में घर आयो आहे पहिरियों उनजे घर मां थींदा, पोइ वरी अॻियां दावत वारे घर में वेंदासीं। सो असांजी राति जी मानी जो टाइम थी विया शुरू। असां पंहिंजे सोट जे घर आया आहियूं। असांजो आबिद सोट आहे, नओं घर ठाहिरायो अथई, त हिन घर में असां पहिरियों दफ़ो आया आहियूं। सो असां हिन सोट जे घर लॻभॻि 41 सालनि खां पोइ था मानी खाऊं। मानी पोता खाऊं, 42 साल, अञा बि 42 साल। माशाअल्लाह मज़ो लॻो पिया, मज़े मज़े जा ताम पकल आहिनि त मां चयमि तव्हांखे बि ॾेखारियां। हा पेट में सूर पियो, हिन पेट में सूर पियो तेसिताईं असां खाई खपाए विया हूंदासीं। जॾहिं मां कराची वेंदमि त पोइ वञी मां अपलोड कंदमि, तेसिताईं हाज़मो थी वियो। हिते असां लॻा पिया आहियूं रिलिन जी फिलिंग करण में। सो हे अस्तर विछायासीं, उन्हनि जे मथां वरी हे लेयर्स डिफरेंट ॿ टे पुराणा और मथां रिली, हीअ रिली तव्हांखे यादि हूंदी चङी तरह सां। सो हुते ठही वियूं, ॿ हुते पियूं, ॿ हे असां फिल करे चुका आहियूं ऐं हाणे हीअ आख़िरी आहे पंज मां खणी आई हुयमि। सो इहो कमु हली रहियो आहे हिते असांजो। माई ईंदी त उहा खणी वेंदी त इहे बि टाइम सां जेको आहे सभु शयूं पहुची वञनि पंहिंजी जाइनि ते। हे असांजो सुपरमैन। असां निकिता आहियूं हाणे, डिफरेंट घरनि में वेंदासीं, घिटियुनि जा, रस्तनि जा, रोडनि जा फ़ोटो कढंदी वेंदमि, बल्कि वीडियोज़ भरींदी वेंदमि ऐं कुझु माइनि सां मिलंदमि, कुझु माण्हुनि सां मिलंदमि। हे आहे मुंहिंजो ॻोठु। मेहूं थियूं अचनि सभिनि, मां डुकी सघंदी आहियां छा? अच्छा हेॾे ई वञिणो आहे। सो काफ़ी सारनि घरनि में असांखे कमु आहे। हे रोड रस्ता आहे, ॻोठ जूं घिटियूं, ऐं मां ॾाढे शौक़ सां जेको निकिती आहियां हिननि ते घुमण जे लाइ। एॾो तेज़ त न हलो, हेॾे थोरी ईंदी में। हिते सॼा छेणा थपियल अथनि भितियुनि ते, पलाल पियो आहे पोयां। हिते कबूतर आहिनि ऐं हिते नलको आहे हिननि जो। हे पर्दो टंगियल अथनि, शायदि विञण महिल हिनखे साम्हूं हणंदा हूंदा। हिते छा ज़िंदगी आहे, छा गुरबत जी इंतिहा आहे। हिते असांजी रिलियूं थियूं सिबजनि। सो इहे मां असां ॾियणु आयासीं, कुझु ॾिसणु आयासीं, कुझु मां रिकॉर्डिंग करणु आयमि। हीअ ज़िंदगी आहे। हाँ मैं रिकॉर्ड थी कया ना, घर है भित्तियों, लाइफ स्टाइल। हाँ पूछा है, मां ख़ालदा खां पुछी आई आहियां। मां पंहिंजे भाउ खां पुछियो, मां चयो ॿाहिरि वञी जो मां घिटियुनि में वीडियोज़ भरियां या फ़ोटो कढां, इहो ठीकु आहे हिते? हे तव्हांजे हिसाब सां चए थो हा ठीकु आहे, जेको वणे वञी कर। सो मां मोकल के वठी आई आहियां, त हाणे मां सभु कुझु कंदी थी हलां। ओ माय गॉड, हे शॉर्टकट आहे, असां हुतां था गुज़रूं, पंहिंजे कंहिं वञिणो आहे असांखे कंहिंजे घर। सो शॉर्टकट
हे आहे गर्ल्स स्कूल, हुन जो गेट जेको अॻियों आहे। असांजे नंढे असां निकिता हूं घर खां, हिकु थियो आहे। मुंहिंजे भाउ जे घर में दावत आहे अॼु असांजी लंच जी। सो मां ऐं मुंहिंजी भाॼाई असां ॿई गॾु था वञूं। बाक़ी आवाम जेको आहे पोयां ईंदो, छो त अमां त पंधु करे न सघंदी आहे, उहा ईंदी गाॾीअ में। सो असां हलूं था ऐं उते हली वरी वधीक तव्हां सां हाल वाल कंदासीं। मां हिन महिल बीठी आहियां पंहिंजे भाउ जे घर में ऐं साम्हूं जेका इहा ख़ाली जाइ तव्हां ॾिसो था ठही रही आहे, इहो घरु हूंदो असांजो असल में मुंहिंजे ॾाॾे जो घरु। मुंहिंजे बाबा ऐं मुंहिंजा चाचा ऐं मुंहिंजी सभु पुफियूं ॼायूं। ऐं हाणे असांजे हिकिड़नि मुंहिंजे चाचे जो घरु हूंदो, वॾे चाचे जो, उहो त कोन्हे दुनिया में, उनजा ॿार आहिनि। सो रहंदा त कराची में आहिनि, पर हाणे मुंहिंजा सोट इहो घरु ठाराइनि था। सो बाबा जन सभु हिन घर में ॼाया, हिन घर में वॾा थिया, जेका हीअ तव्हांखे साम्हूं ज़मीन ऐं कंस्ट्रक्शन नज़र थी अचे। ऐं बसि दिलि चाहे त हिन टुकरीअ खे भरियां। सभु उहे हिन घर में वॾा थिया। मुंहिंजी ॾाॾी शादी हिन घर में थी आई। सो हे बि हिकिड़ो यादगार टुकड़ो आहे। हाणे त उहो ज़ाहिर पुराणो नक्शो न रहंदो, ॾाढी क़दीम जाइ हुई, हाणे हे नई करे ठाराइनि था। ऐं हिते आहियां मां पंहिंजे भाउ जे घर में। माशाअल्लाह, हे असांजे भाउ जे घर ते मानी, अलाह साईं रिस्क में बरकत ॾेसि, बेहिसाब सदोरी सुघड़ ज़ाल अथसि माशाअल्लाह, लाइक़ु पाइक क़ाबिल। सो असां हिते हाणे कंदासीं इंजॉय लंच। न भले भले ॻाल्हायो, व्लॉग में सभु अलाउ आहे, ठीकु आहे। ऐं हीअ असांजी नंढड़ी फातिमा, ऐं हीअ ॿी असांजी नंढड़ी आहे पर पर्दो कंदी आहे, इन करे मां नथी भरियां। माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। हा साईं, तुंहिंजी धीअ हाणे असां वटि जेको आहे न, वेछा खीरणी आहे, उहो बि खीरणी आहे, शुक्र आहे, ठीकु आहे, हलो सही आहे। हे असांजी शुगर फ्री ऐं हे बाक़ी हिन सां असां हिते असां जेको पंहिंजे भाउ जे घर आया आहियूं त हे असांजो पूरो वेढ़ो आहे। हे असांजे रिश्ते जे चाचे जो घरु आहे, बाबा जो कज़न आहे कोई, उन्हनि जी वाइफ ही कंदी आहे कमु। त उहा बि पंहिंजे घर वेठे तक़रीबन 28-30 साल थी विया अथसि त हीअ रील बटण लेसिस घर वेठे इहो कारोबार कंदी आहे ऐं माण्हुनि खे हिन मां वॾी सहूलियत आहे। त इहो बि हिकिड़ो मिसाल आहे त इंसानु थोरे खां शुरू करे। चाची इहो घणनि खां शुरू कयो हुअव, पैसनि खां कुझु अथई अंदाज़ो? अच्छा, मर्दाणा बि ऐं लेडीज़ जा बि? अच्छा, हीअ वरी ॿी अलमारी आहे जंहिंमें हिननि जा इहे सेल करण जूं शयूं जेके पियल आहिनि। अच्छा, उहो सीज़न जे हिसाब सां। अच्छा, सही। पोइ हिते हलंदो आहे, माना आमदनी केतिरी थींदी अथसि? मिड़ई कुझु माना सुठो हलंदो आहे न, माशाअल्लाह ज़बरदस्त। सो इहो मिसाल आहे, जेके रोइनि त भई रोज़गार न आहे, रोज़ी न आहे, छा कयूं, थोरे खां बि माण्हू शुरू करे त अलाह हुनजो मददगार आहे। सो मुंहिंजी दिलि चाहे त इहो मां रिकॉर्ड करे शेयर कयां। अच्छा, हे त थांधोड़ वारियूं? हा सही आहे माशाअल्लाह। हा ॾाढो सुठो तमामु सुठो। पैम्पर बि आहिनि। हा ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॿाहिरि केरु वठणु वञे उनखां चङो आहे त हितां ई घर जो घर मां। सही सही। हे रीलियूं सभिनीनि जूं पंहिंजे हथ जूं ठहियल माशाअल्लाह। इहा न असांजी चाचीअ ठाही आहे जेका कारोबार थी करे। वाह जो टुकरियूं ॾिसो त केॾियूं नंढियूं नंढियूं आहिनि, बिल्कुलु 5 पैसे जी साइज़, ज़बरदस्त। हे सभु पानियूं ठहियल आहिनि हिननि में, ऐं हे टुक जा विहाणा बि हिननि जा पंहिंजा ठहियल आहिनि। सो ॾाढा इहे सुठा हे घरु आहे। हलंदा हिनखे वॾा पावा कीअं पहले? हा उहो त ॻरी विया, पोइ हिन हिकु साइज़ जो वेल्डिंग न थियो? उहो ठीकु आहे, पर माना मथियों पाव जेको असली आहे उहो सन्हो आहे, हेठों विकिरो आहे, उहो न फिट कीअं आयो? अच्छा, माना कवर चढ़ियल अथसि। सो मां हमेशह तव्हांखे रिसाइक्लिंग ऐं अपसाइक्लिंग जो वीडियोज़ शेयर कंदी आहियां। हे ॾिसो, असां वटि ज़्यान कुझु बि न थींदो आहे। पुराणी खट जा पावा ॻरियल, उनजे मथां कवर चढ़ाए नओं थी वियो आहे। हाणे इहा खट वाणिजे थी।
केतिरी देरि में वाणिजी वेंदो? कलाक ॾेढ मां लॻी वेंदसि। अच्छा, ऐं जंहिं महिल उहा हुजे रसीअ वारी वण वारी उहा ॾींहं में कढी ईंदा आहियूं, ॿ बि कढंदा आहियूं। अच्छा वण जो हूंदो आहे उखिलण जो, अच्छा वण उखिलियल हूंदो त पोइ ॿ खटा कढी ईंदा। सही। ऐं हुनजी हूअं मां ईअं ई इंटरव्यू लाइ थी पुछां त मज़दूरी घणी वठंदा आहियो कट जी? वण वारी जी घणी, हिन जी घणी? हिन जी अधु। अच्छा वण वारी खां अधु, हलो सही आहे। मजदूरी न ॿुधाए न हे मां शेयर कंदी आहियां न। न पर मजदूरी न ॿुधाए दीदी साईं। हा हर कंहिंजा वास्ता हूंदा आहिनि, कंहिंखे हा। फुल्के ठाहे ॾींदा आहिनि, कंहिंखे घटाए ॾींदा आहिनि। हल सही आहे सही आहे, सुठी तरक़ीब आहे इहा। माना पका कारोबारी आहियो, सही आहे। सो हीअ त खट वाणिजे थी त मां सोचियमि त यार तव्हां सां शेयर कयां। हा हा रोल आहे पूरो हिन टेप जो। असांजे ॻोठ में हिकिड़ी असांजी माइटनि जी छोकिरी सेल कंदी आहे चादरूं, हे मशीन एम्ब्रॉयडरी थियल आहे हिन जे मथां। सो कल्ह हुन घर असां वञूं पिया पर दरवाज़े ते कुतो वेठो त मां हुतां मोटी आयमि। सो उतां हीअ हिकिड़ी चादर वठी आई आहे त मां चयमि तव्हां सां शेयर कयां त हे कारोबार बि हिते थींदो आहे। सो ॾाढी प्यारी चादर आहे राबिया। पूरी न पई वञी कराए खणी होटल हलाईंदा आहिनि हे असांजे खॾाई खॾाई 1000 टन जो रोज़ तो पैदा करे मां पंहिंजी इंडिया सेना वठा ॾिनी तयार कयूं अखां खां पुछां पई पापड़ बि कंदा आहियूं, पकोड़ा बि कंदा आहियूं, चांहि मिले पर भलो वरी पूछनि कर नलका वरकाड़ा आहे मुंहिंजे पुट जा अचार वधिया उते वरी नलको वलको हणाए अचार मां सां ॻाल्हायो पिया मां बकर मुंहिंजे जार में नलको हणायो भॼ नलको हणायो त खणी जार खणी न वेंदो भली वेहे थो त होटल कढे करे ॿारो करे